आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरबात मालूमाती ऐं कॉमन सेंस के दिलचस्प सवालनि सां गॾु तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियूं। हर सवाल के जवाब लाइ तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम हूंदो। वधीक टाइम घुर्बल हुजे त तव्हां वीडियो के रोके सोचे जवाब कमेंट करे सघो था। त ॿुधायो त जॾहिं गाॾी मोड़ कटींदी आहे त कहिड़ो टायर चुरपुर नाहे कंदो? जवाब इजाफी टायर या स्पेयर टायर। ॿुधायो त पाकिस्तान जो क़ौमी दरिया कहिड़ो आहे? जवाब सिंधु दरिया। साथियों ॿुधायो त पखी सुम्हण खां पोइ यानी निंड में बि वण तां छो नथा किरनि? जवाब पंहिंजे पेरनि जी ख़ासि बनावट ऐं मज़बूत पकड़ जे करे। साथियों ॿुधायो त एल्फी पंहिंजी बोतल में छो नाहे चंबड़दी? जवाब छो त बोतल में हवा न हूंदी आहे, इन्ही जे करे। साथियों ॿुधायो त इंसानी जिस्म जी फैक्ट्री कहिड़ी शइ खे चइबो आहे? जवाब जिगर खे। साथियों तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना? कमेंट करे पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।